रियल इश्यूज़ में एक दफ़ो ॿीहर भली कार। नाज़रीन, 15 अक्टूबर ते कराची जे भुट्टा कॉलोनी वेझो अहमदपुर जो नौजवान नामालूम कातिल जी गोली जो खाज बणिजी हयाती विञाए वेठो। असां संदसि मासूम भाउ सां कचहरी कई। हू हिन वक़्तु कहिड़ी कैफ़ियत मां गुज़री रहियो आहे उन हवाले सां पेश आहे मासूम संदीले ऐं अब्दुल रज़ाक कलोड़े जी हीअ रिपोर्ट। हिन नंढड़े पंहिंजे शहीद भाउ जी नसीहत खे दिलि सां लाहे छॾियो आहे। हाणे किताब ई संदसि दोस्त रहिजी विया आहिनि, छो जो संदसि जिगरी दोस्तनि जहिड़ो मिठड़ो भाउ कराचीअ जे कातिलनि बेदर्दीअ सां मारे छॾियो। मुंहिंजो भाउ कराची वियो कामरान चांडियो, हा पोइ वियो ऐं राति ते बि अमां सां ॻाल्हाया आहीं ऐं सुबुह बि ॻाल्हायोसीं ऐं राति सां पुछे भले काल कयनि अलाए कयईं। पोइ असांजे हितां ॻोठ लायासीं, हुननि चयासीं कामरान चयासीं गोली लॻी अथवे। पोइ पुछे चयो ही परवेज़ अली चांडियो आहे, ख़ैरपुर ज़िले जे इलाइक़े अहमदपुर भरिसां ॻोठ फ़तेह अली चांडियो जो रहवासी। ही नंढड़ी वहीअ में दिल्ली सदमे मां गुज़रियो आहे। संदसि भाउ खे छिनी खेसि छोरो छिनो कयो वियो आहे जो यतीम अॻी हो। खेसि संभालींदड़ वॾो भाउ बि ज़ालिमनि मारे छॾियो। आख़िर केसि ताईं सिंध जा कुंदर पंहिंजी राजधानीअ वारे शहर में ईअं निधणका थी मरंदा रहंदा? आख़िर केसि ताईं परवेज़ जहिड़ा बातड़ा ॿोल ॿोलींदड़ छोरा छिना थींदा रहंदा? अफ़सोस त पंहिंजनि ते आहे जो कामरान चांडे जी शहादत ते को हिकु अखर बि ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे सवाइ रियाज़ चांडे जे। सोशल मीडिया ते वॾी वठ वठां कंदड़ कामरान चांडे खे छो विसारे वेठा आहिनि? छा हू हिन धरतीअ जो पुटु न हो? नंढड़ो परवेज़ अली पंहिंजे भाउ जी क़बर ते वञी रब साईं खां शायदि इहा ई दुआ घुरंदो आहे त अलाह पाक संदसि कुटुंब सां इंसाफ़ करे, छो जो ज़मीनी ताक़तूं सरकार ऐं पुलिस त खेनि इंसाफ़ ॾियण लाइ तयारु न आहिनि। तंहिं ॾींहुं परवेज़ असां सां भाउ जी हिकिड़ी सारोणी वंडी। चयईं खेसि भाउ हिदायत कई हुई त पढ़ी पंहिंजनि पेरनि ते बीहे, हिते केरु कंहिंजो न आहे। असांखे ईअं चवंदी आहे की नोनी सुधरो परवेज़, सुधरो आहे ऐं दुनिया जा कोई चईंदा कोन्हे। वाक़ई शहीद कामरान चांडियो सही चई वियो, हिते केरु कंहिंजो न आहे। को जीअरनि जो त न आहे पर शहीदनि जो बि न आहे। इनशाअल्लाह उहो ॾींहुं बि ईंदो जॾहिं सिंध जा साञा वंद ऐं हितां जा देशवासी कामरान चांडे जहिड़े ग़रीब मिसकीन पोरियत ते बि ईअं ई रद्दमल ॾींदा, ईअं ई आवाज़ु बुलंद कंदा जीअं कंहिं कामोरे जे क़त्ल ते ॾींदा आहिनि। वरी बि जस हुजे रियाज़ चांडियो खे, जेको कामरान चांडियो जे क़त्ल ते बि ईअं आवाज़ु बुलंद पियो करे जीअं हुन एजाज़ चांडियो जे क़त्ल ते रद्दमल ॾिनो हो। असां ऐं मिसकीन परवेज़ चांडियो वरी ईंदड़ प्रोग्राम में दर्दनाक कचहरीअ जो सिलसिलो जारी रखंदासीं। नदीम टंडे मोहम्मद ख़ान जूं मुतासिर औरतूं रोज़ डिप्टी कमिश्नर ऑफिस जा चकर काटनि थियूं, पर वॾे अफ़सोस सां चवणो पए थो त उते जेके अमलदार आहिनि वॾी बहसी जो मुज़ाहिरो करे संदनि सार लहण लाइ तयारु न आहिनि, संदनि वाह रखण लाइ तयारु न आहिनि। इन्हनि मुतासिर औरतुनि जो इल्ज़ाम आहे त खेनि संदनि हक़ राशन नथो ॾिनो वञे, संदनि घर तामीर नथा कराए वञनि ऐं जेको राशन वग़ैरह अचे थो मुतासिरनि में विरहाइण लाइ जेको ॿियो सामान अचे थो उहो सामान राति जी ऊंदाहीअ में ट्रकुनि ते चाढ़े कंहिं गुमनाम हंधनि ते मुंतक़िल कयो वञे थो। मुंहिंजो मींहं में मुड़ुसु मरी वियो, मुंहिंजी बनी न को ॿारो, मुंहिंजा नंढड़ा पसूं ॿिया रोइनि, मूंखे काई शइ कोन मिली आहे, न कार्ड जा पैसा न इमदादी मिली आहे। मुंहिंजा यतीम नंढड़ा, मुंहिंजी न बनी न ॿारो, छोरड़ी माउ पीउ मरी विया, मुड़ुसु मरी वियो, यतीम काई शइ कोन्हे। असांखे नालो छा त असांजा बेरोज़गारियूं वधी वियूं आहिनि, असांजा किथां असीं बचनि खे खाराईंदासीं? असीं अमील करियूं था त असांखे ॾीन बसि राशन ॾीन असांखे जेके असां बेवा आहियां। मुंहिंजो धणी न को साईं, असांजो कर्ज़ थी वियो जो पेट अटे जो, असांजा टपर काड़े में पिया आहिनि, पाणी जो सुकून न, ॿियो असांजी भिति भिति किरी पियूं आहिनि, असांजी बीमारी आई आहे, राशन कोन मिलियो।
असांखे का शइ कोन थी मिले बस बस जो असांखे न ॾियो त इहो ॻाल्हि असांखे करियो दड़ हुॾा धोड़ाए ईअं त न करियो न बाबा। राति जो सूज़गियुनि में राशन विझो मोकिले छॾीनि आख़िर ते अचनि थियूं टकूं केॾां था राशन कनि ग़रीबनि वीचारनि खे त कोन था ॾियनि हिते अचनि हितां ढोड़ाइनि होॾा कोरट ते वीचारा वञनि हुतां ढोड़ाइनि वरी हिते पोइ राशन केॾां था कनि इहो ई मसइलो आहे त असांजे ग़रीबनि हींअर मज़दूरी घटि आहे लाज़मी हाणे राशन ग़रीबनि न आयो त ग़रीबनि खे ॾियनि न बरसाति में बि कुझु कोन ॾिनो ईअं ई आयासीं हिते बी विया हलियासीं। न सॼी सिंध वांगुरु ख़ैरपुर ज़िले जे तालके ठरी मीरवा जा IBA टेस्ट उमेदवार बि सख़्तु परेशान आहिनि। संदन चवणु आहे त जेतोणीकि हुननि वधीक मार्क्स खयूं पर तालीम खाते जा अमलदार घटि मार्क्स खणंदड़ उमेदवारनि खे नवाज़े रहिया आहिनि ऐं संदन हक़ मारियो पियो वञे। इन हवाले सां पेश आहे हीअ रिपोर्ट। ज़िले ख़ैरपुर जे तालके ठरी मीरवा में तालीम खाते जे कामोरनि सभिनी खे ॾंदे आङुरियूं ॾेई छॾियूं आहिनि। हिते वरी पंहिंजा नवाज़ीअ जा नित नवां रिकॉर्ड बिना डप डाह जे क़ाइमु कया पिया वञनि। अहिल उमेदवार वीचारा दरबदर आहिनि पर पंहिंजा मिट माइट ऐं माइटियाणियूं भर्ती करण लाइ कानून ई पंहिंजा ठाहे पिया वञनि। ठरी मीरवा तालके में अचरज में विझंदड़ अमल इहो थियो आहे जो मेल सीटूं फीमेल खां वधीक हुजण बावजूदु मर्द उमेदवारनि जो आख़िरी ऑफर ऑर्डर 56 मार्क्स खणंदड़ खे ॾिनो वियो पर फीमेल उमेदवारनि खे 40 मार्क्स ते बि ऑर्डर्स ॾिना विया। मिलियल मालूमात मूजिबि तालके में फीमेल टीचर्स जूं 66 जायूं ख़ाली हुयूं जॾहिं त मेल टीचर्स जूं 130 जायूं ख़ाली हुयूं। पर हैरत में विझंदड़ हक़ीक़त इहा साम्हूं आई आहे त फीमेल उमेदवारनि खे संदन हक़ खां ॿीण ते वधीक भर्ती करे मेल उमेदवारनि खां टीण ते वधीक संदन हक़ खसियो वियो आहे। पर मेरिट जूं हामूं हणंदड़ वज़ीर साहिबान तालीम खाते में सभ खां वॾा कामोरा बि रगो मीडिया ते मेरिट जूं दावाऊं करे रहिया आहिनि पर हिन अमल जो को बि नोटिस वठण लाइ तयारु नाहे। उमेदवार इल्ज़ाम हणनि था त DO प्राइमरी असगर बोज़दार ऐं TEO कलब अली गोपांग पंहिंजा नवाज़ी करे खाउन रोज़गार जो हक़ खसियो आहे। फीमेल उमेदवारनि खे ऑफर ऑर्डर्स मिलण ते कंहिंखे का अराही नाहे पर ॻाल्हि फ़क़ति ऐं फ़क़ति मेरिट जी आहे। मेरिट सभिनी ते लागू थिए थो मर्द उमेदवारनि औरत उमेदवारनि ऐं कामोरनि ते पिणु। का औरत उमेदवार कंहिं कामोरे जी माइटियाणी आहे त सदा हुजे पर उनजो मतिलबु इहो कीअं कटिजे त उहा भले घटि मार्कूं खणी पाण खां ॿीण ते वधीक मार्कूं खणंदड़ खां संदसि सीट ते ऑफर ऑर्डर वसूल करे संदसि हक़ तलफ़ी करे। न्याणियुनि लाइ सभिनी खे एहतराम आहे पर मेरिट जो बि एहतराम थियणु घुरिजे। ॾिसिजे त मेरिट कंदड़ हिन मामले जो नोटिस वठनि था या न।